मंशियात जो ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थींदो पियो वञे ऐं हिकु सोची सम्झी साज़िश तहत माण्हुनि कुझु सिंधियुनि में मंशियात खे फैलाए पियो वञे जीअं माहीगीरनि जो ईंदड़ नसल अॻिते न वधी सघे। पहिरीं मुज़ाहिरो असां इब्राहिम मिद्री में कयोसीं, हीउ ॿियो मुज़ाहिरो असां रेडीकोट में वकारियो ऐं इंशाअल्लाह टियों मुज़ाहिरो अलीगुजा ॻोठ पोइ कराची प्रेस क्लब, मली प्रेस क्लब प्रेस कॉन्फ्रेंस कयो मंशियात जे ख़िलाफ़। अगरि ये मंशियात ना खिली त असां जेको सीएम हाउस जे अॻियां धरणो हणंदासीं। बचो असांजो तबाह थी वियो आहे, बचो तबाह थी विया, नसल सभु ख़राब थी वियो आहे। मंशियात न खपे, पाउडर हीरोइन आइस न खपे, पर ॿिए पुलिस वारे खे अगरि कोन्हे सरफराज कमांडो ईंदो त उनखे अकल आयु छापा हणी सघे थो। अरसे सां वठी हले पियो, लेकिन मंशियात ॾींहं ॾींहुं वधे पई, घुटे कोन पई। असीं चऊं था त मंशियात जेकी रेड़ीअ में हले पई इनखे भरपूर रेड़ीअ मां ख़तमु कयो वञे। असांजी नौजवान जेकी नंढी नंढी जेकी नसल आहे तबाह थिए पई। मंशियात वधी वई आहे, हर घर में बल्फी ऐं शराबी ऐं हीरोइन सभु मौजूदु आहे। असांजे ॻोठ में जॾहिं मंशियात ख़तमु थींदी जॾहिं ते कमांडो आंदो वेंदो।